नाज़रीन, सक़रंड खां राजकुमार ओली जी रिपोर्ट मूजिब सक़रंड शहर ऐं आसपास इलाइक़नि में वधंदड़ बदामनी, पुरन ऐं धाड़न ऐं मंशेयात के खिलाफ SUP की मेज़बानी में ऑल पार्टी अलायंस में शामिल सियासी, समाजी, मजहबी तंजीमन सक़रंड पुलिस स्टेशन जे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं वधंदड़ बदामनी खिलाफ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते SUP अॻवान फलक शेर ओड, JUI अॻवान अब्दुल रशीद परियार, STP अॻवान अली गुल मंगसी, मुस्लिम लीग नून जे अॻवान अमजद खानज़ादा, नौजवान फ्लाई फोरम जे अॻवान नूर अहमद रिंद ऐं ॿियनि एहतजाजी धरणे जे ख़िताब ते चयो त सक़रंड पुलिस जी सरपरस्ती में मंशेयात जो कारोबार जारी आहे ऐं ॾुआरियुनि खे खुली आम छूट मिलियल आहे। ॾींहुं ॾिठे वापारी फुरजनि पिया, पर SHO सक़रंड वसीम मिर्ज़ा नशे में धुत थी पुरअमन शहरियुनि ते तशदुद करण सां गॾोगॾु कूड़ा केस दाख़िल करे रहियो आहे। हुननि मुतालबो कयो आहे त IG सिंध ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद मामले जो नोटिस वठी राशि ऐं नशाई SHO समेत ॿिए नाइल अमले खे हटाइण। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो वधायो वेंदो। होॾां एहतजाजी धरणे खां पोइ DSP सक़रंड समूह खान बीहण एहतजाजी धरणे में पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं, जंहिंमें मुज़ाहिरीन मुतालबो कयो त जेसिताईं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम नथा कया वञनि तेसिताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। हर ख़बर अवां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ STV न्यूज़।